अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल नास वल जान वला आलिहि वसहाबिहि अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शहरु रमज़ानल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सला शरीफ वॾे आवाज़ सां बुलंद आवाज़ सां मिठड़े साईं जे मथां मिठड़े आवाज़ सां पढ़ो, बुलंद आवाज़ सां सला शरीफ पढ़ो, वॾे आवाज़ आवाज़ घटाइणी। अवा मानी मानी खाई वेठा हो न, रूहानी खुराक थी हो न साईं, ज़ोरैया पढ़े दुरूद शरीफ साईं सराबा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। वो खैरुल बशर, चौ सुभान अल्लाह। वो खैरुल बशर फ़ख्रे औलाद आदम बशीरो नज़ीरो शफ़ीए दो आलम। गनी और गदा का प्यारा मोहम्मद, खुदा का मोहम्मद हमारा मोहम्मद। निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो, तो सुभान अल्लाह। निरालो मुस्तफा जो नावा दिल में रखण जहिड़ो, रखी दिल में वरी आहे जपन सां पिण चुमण जहिड़ो। अल्हम्दुलिल्लाह कुरान रूहानी इस्लाही सुठे ऐं वॾे पैमाने ते लाशारी बिरादरनि जे तरफ़ां ही जलसो रखियो वियो।
असांजा बेहतरीन दोस्त नौजवान सोशल मीडिया जो हीरो कारी जमील अहमद खोसो साहब हुकुम फरमायो लबैक चवंदे ॿ प्रोग्राम पंहिंजा छॾे तव्हांजे जलसे में आयो आहियां। इरादो अॻु में पहुचण जो पर कुछ सफ़र कुछ रोडन जा हालात ख़राब कुछ रश कुछ रोडन में कुछ शहरन में कलाक ॾेढ ताख़ीर थी वई पर पहुतासीं अल्हम्दुलिल्लाह वाइदे ते। माशाअल्लाह साईं कारी जमील अहमद साहब भी पंहिंजे वाइदे मुताबिक़ अचण साईं के बस मेहमानी खाइण खां बाद स्टेज ते ईंदो तव्हांजो ई टाइम आहे। मुंहिंजा प्रोग्राम नवाब शाह जे साइड मूंसां हमसफ़र मुंहिंजा साथी मुंहिंजा दोस्त सिंध बलोचिस्तान जा मशहूर ऐं मारूफ फ़तीह हज़रत मौलाना साईं करीम बख्श मज़ारी साहब अशमोर वारा उहे भी माशाअल्लाह मूंसां गॾु स्टेज ते वेठा आहिनि जमात जे इंतज़ार में वेठा आहिनि। साईं जा भी ॿ टे जलसा आहिनि परे परे पंजाब जे साइड वेंदो रोजाना मज़ारी पंजाब उते जलसन में वरी पहुचणो अथसि। टाइम कीमती आहे टाइम मुख़्तसिर आहे उलमा जो अचणु वॾी सआदत आहे। बहरहाल मां पंहिंजो फ़र्ज़ भी पूरो कयो वाइदो भी पूरो कयो क़ुरान मजीद जी आयत तिलावत कई पंहिंजे वक़्त के मौलाना करीम बख्श मज़ारी साहब जे वक़्त के बचाईंदे बाक़ी उलमा जेके वेठा आहिनि उन्हनि जो क़दुरु कंदे मां पंहिंजे गुफ़्तगू खे शुरू कयां थो। मुंहिंजा दोस्तो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो 5 ॾींहं अहिड़ा कुछ ॾींहं बरकतन वारा कुछ रातियूं बरकतन वारियूं ॾींहंनि मां जुमे जो ॾींहुं बरकतन वारो 10 मुहर्रमुल हराम जो ॾींहुं बरकतन वारो हज जो ॾींहुं बरकतन वारो ॿिन्हिनि ईदनि जो ॾींहुं बरकतन वारियूं यादि रखो। कुछ रातियूं बरकत वारियूं उन रातनि मां जेका रात गुज़री वई लैलतुल क़द्र जेको शबे बरात 15 शाबान जी रात सा भी बरकत वारी जिन्हनि इबादत कयो रोई रब खां घुरियो तक़दीर जा फ़ैसला थिया मौत हयाती जा फ़ैसला थिया वॾा मामला थिया अल्लाह से पाण रहमत तजली हेठि आसमान खां लही ऐलानात कयईं ये खुश नसीब जेके आहिनि बख़्शिजी विया बाक़ी वेचारा महरूम थी विया। ॿी रात जेका लैलतुल क़द्र जी रात अचे थी उहा भी बरकतन वारी आहे हज वारी रात बरकत वारी आहे ॿिन्हिनि ईदनि जूं रातियूं भी बरकतन वारियूं थी। अब इन्हनि खे यादि कर कम अज़ कम तव्हांजो पतो पवे अॼु कहिड़ो ॾींहुं आहे कहिड़ी रात आहे बरकत वारो आहे मतां निकिरी न वई तोखां रहिजी वेंदे महीनो अचे थो रमज़ान जंहिंजो नालो अथसि अल्लाह जो मेहमान आहे चओ सुभान अल्लाह। रमज़ान जा रोज़ा कहिड़ा रखंदा त मथे के मां ॾिसां सही कहिड़ा कहिड़ा दोस्त अबा मां थोरो तमहीदन ॻाल्हि सम्झाए पोइ शुरू कयां। अबो वयो हज ते अबो वयो तंगवानी कंदकोट पुट के चीब आहे देरो आहे बनी आहे कणकनि जी लाभा आहे माला ढोरा दुकान आहे इन जो ख्याल कर पारत थी मां मोटी अचां। अबया दीन दादा तंगवानी आहे छोरा ठका दादा है बस सही कम जो कम लही हो अबो मोटी आयो तो पुट आहे ही न ए देरे के सजो चरी आ गधा चरी जा अबो नाराज थींदो न थींदो। उस्ताद चयो शागिर्द के मस्जिद मदरसे तालिबन जो ख्याल कर मां हज ते वञा थो। उस्ताद दीन दादा हज छोरा ठका दादा कराची आ रोल लगा फिंजगा हां तालिब वियो खलीफो वियो मदरसे जो तालिबन जो कम लही वियो मुर्शिद मुरीद के चयो मां उमरे ते वञा थो दरगाह जो ख्याल कर खलीफो मजाज़ा मेहमान ईंदा खलीफा ईंदा मुरीद ईंदा मुर्शिद वयो हज ते खलीफो ठका ॾिनो वयो हलो पाण हेॾे वरी मौके दरगाह जो बेड़ो ॿुॾंदो बचंदो मुरीद वेचारा ईंदा खाली मोटी वेंदा मुर्शिद ईंदो नाराज़ थींदो अबो ईंदो नाराज़ थींदो उस्ताद ईंदो नाराज़ थींदो मां तोखे सार संभार जे लाइ विहारे वियो आहियां तूं काॾे हलियो आहीं अदा
एक एड़ो महीनो आहे अल्लाह जो मेहमान आहे रब असा के पारत कयो आ मोमिनो मुसलमानो ताके पारता जे करे असा ख्याल न कयो से तो अल्लाह नाराज थींदो रब नाराज थियो हड़वई छा बचो अल्लाह पारत थो करे अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो चो सुभान अल्लाह भाई भाई अद मथे करे चोंदो हल वरे आवाज फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम यो सिबारो है चोर जोनालो सूरतुल बकरा है अल्लाह कुरान में ऐलान करो दो दुनिया दा मुसलमानो कुरान जो बुधण तो सवाब इन साईं जो ॾिसण भी सवाब है फरमाया अय्युहल लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून सुभान अल्लाह कुराना अचे तो नजर छमाने वाला के न कुरानार खोरानी जगह मयार ने नता समझो अल्लाह फरमाए ने ओ ईमान वाला या मोमिना मुसलमाना मा अल्लाह शहर पार खुदा खाई रमजान रमजान थी वाला चाचा ना नो मामा ये रिश्ते दी इसी नामा को से बोली हां मैं नाम रमजान हां शाबान आचर फकीर जुम्मू साईं फकीर बसर भीजी कुहा और टिल्लू ये नाला है ये नाला नाला भला रखो अबू बकर उमर उस्मान अली हसन हुसैन नालन जो भी असर थींदो आ छोरवे नाम कुहा बसीद कुले गोठा लतड़ न मारो नता समझो आवाज को कुहू पेंदो एकड़े कुले ते छिकाइंदो भंजराइंदो मुल्क ड्राइंदो नाले जो असर थींदो आ न पा जे करे बच्चन जा नाला भला रखो साईं दुनिया नाम भी बसर बसर धप गई छोरा तड़त रख सजी साल ओदा धप गई नालो भलो रख कुरान पारत करे थो ईमान मारो ताके मुझे मेहमान रमजान जी पारता है न जो कदर करो रमजान जा रोजा रखो अल्लाह जो मेहमान है कमावत आयो है बरकतन भागन वारो है रमजान जा रोजा न रखंदो अल्लाह नाराज़ी दो है रब नाराज़ी छा बचो मुसलमानो अपो नाराज़ से तो के भौआ मता उस्ताद नाराज़ है तो के खौफा मता मुर्शिद नाराज़ तो के खौफा अल्लाह नाराज़ तो के गाई खौफ लाए है ही रमजान बरकत वारो महीना शान वारो महीना केड़ो महीना अल्लाह कुरान में ऐलान करो कुल कुरान जो सुभान अल्लाह बैयत मथे करे वदे आवाज सा कुल्लो पढ़वा कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यो सिबारो सूरज लालो ए सूरतुल बकरा अल्लाह कुरान में ऐलान करो फरमाए शहरु रमजान अल्लज़ी उन्ज़िल फीहिल कुरान जो सुभान अल्लाह हमें रमजान महीना इख्तर बरकत वाला है शान वाला है अल्लाह ए सुना है कुरान मवधी कलाम बिछना है कुरान वशे कुरान रमजान महीना नाजिल करा रमजान महीना नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए लगे मैं सुना है साईं मैं दिल भरे साईं मिठा है साईं हुजूर पुरनूर रहमतुल आलमीन लगे अल्लाह कुरान मैला ना खनगे शेख शेख कुरान फरमाते मुहम्मदुर रसूलुल्लाह
वल्लज़ीना माअहू मोहम्मद कुछ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह रसूल मैं सुना है नबी नाम आगर कुछ मोहम्मद चप जो जोड़ चुमिया देगा जोड़ मिल धोरेगा मैं नबी साईं ताबेदारी आखा गुलामी आखा थई दिल मिला रवा कुश्ती निरालो मुस्तफा जो ना दिल में रखन जहरो निरालो मुस्तफा जो ना दिल में रखन जहरो रखी दिल में वरी आहे चपन सा पिण चुमन जहरो नालो मोहम्मद जो मिठड़ो नालो मुझे साईं जो मिठड़ो जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केड़ो रसूल है जी अल्लाह जो रसूल कुरान या तफसील बता कुरान ऐलान करो पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन सुभान अल्लाह नारे तकबीर शान कुरान अजमत कुरान चवे थो एड़ो साईं आ बिनी जहान जो सरदार रहमत अल आलमीन जेको उम्मत जे ला मेहरबाना कदरदाना वो वडन जे लाए रहमत वारो कुरान इनका न कुछ नहीं रहमतुल मोमिनीन कुरान इनका न कुछ नहीं रहमतुल मुस्लिमीन मैं नबी सिर्फ मोमिना नहीं वास्ता या रहमत वालो नाना मैं नबी सोहना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ मुसलमान नहीं वास्ता या रहमत वारो कुरान कुछ नहीं नाना वो रहमतुल आलमीन पूरा आलम वास्ता मैशे नबी रहमत वारो है दोस्ताने वास्ता दुश्मनाने वास्ता है वदियाने वास्ता परायाने वास्ता दरशकाने वास्ता जंग जर बूटायाने वास्ता असा जो नबी रहमत वारो है औलाद जो सरदार नबी एड़ो साईं है सोनो है अल्लाह असा जो साईं केतरी कदर रहमत वारो एडे नजर कर मातो के कुरान का मोती दींदो हला अल्लाह कुरान में ऐलान करो पर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कावे हूँ सिबारो है सूरज लालो सूरज लालो है आयत नंबर 40 कुरान जो बुधन तो सवाब इन साईं जो ॾिसण भी सवाब अल्लाह कुरान में ऐलान करो ॿुधो दुनिया जा मुसलमानो फरमाइबो कान मोहम्मद अबाद मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमल नबीय्यीन जो सुभान अल्लाह कुरान चढ़े नबी कहां जो अबो नहीं अबो तेरा अल्लाह जो रसूल सवाल पैदा थे थो ॿुधो नोट करण जी ॻाल्हि आहे पॉइंट जी ॻाल्हि इल्मी ॻाल्हि मोती ॾियां क़ुरान खां तवज्जो से तवज्जो अल्लाह अज़ां जो दिल भर नबी सोनो नबी मिठड़ो नबी निरालो मुस्तफा जो ना हुआ दिल में रखन जहड़ो वो रखी दिल में वरी आहे चपन सा पिण चुमन जहड़ो अबो त मेहरबान होंदो आ ॾिठो से है अबो पंहिंजे बचड़न जे लाइ औलाद जे लाइ मतड़े ते तगारी खणे थो राखी करे थो ॿारनि मुल्क हलियो वियो अबो सऊदी हलियो वियो अबो दुबई वियो
पाजे बचन जेला तो कमाए औलाद जेला तो कमाए गाड़ी हलाए तो उठ चराए तो रिट बकरियों चराए तो पराया तड़का बर्दाश्त करे तो नौकरी करे तो होटल पे पैरो है सिर्फ पाजे बचन जेला बचन जे मथा दुखो दी हला जो अल्लाह असा जो नबी अपो छो न अपे में ते वडी खूबिया अपो त मेहरबान होंदो पान फाटल लटा पाइंदो कपड़ा पाइंदो चौंदो मुझो बचड़ो सुखो रहे नहीं मोटरसाइकिल सीधी वठी भी नहीं पान पंध थो घुमे तंगवानी थो पंधे पर बचड़े के मोटरसाइकिल वठी नहीं अपो पान ये घुमे थो पुट के टच मोबाइल वठी नहीं अम्मा वात जो किरा कढी करे बाजे बचड़े के वात मेरने अल्लाह असा जो नबी अपो असा जो छोना है अपो त मेहरबान हेदे नजर करता मोती दीदो हला आने दलील में वरी कुरान पढ़ा खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत में थे करे वदे हयार सा पर मैं बिस्मिल्लाह सत्रह सिवारा है सूरज नालो है सूरत हज है अल्लाह कुरान में ऐलान को वो दो दुनिया जा मुसलमान अल्लाह कुरान में ऐलान को फरमाया अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअत शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअत अम्मा अर्ज़अत व तदअ कुल्लु ज़ाति हम्लिन हमलहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद जो सुब्हानल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर क़यामत जो मंजर साथ अजीम होंदो औलना की मंजर होंदो कुरान चवे थो सिजने जे बराबर अची वेंदो ज़मीन गरम थी वेंदी नफ्सी नफ्सी जो आलम होंदो ऐ माण्हू पगरन में बुॾंदा रोईंदा कूकू कंदा रड़ियूं कंदा अल्लाह के रहम न ईंदो छो त तौबा जा दरवाज़ा बंद थी विया आदम नबी खां वठी करे हज़रत ईसा नबी ताईं माण्हू नफ्सी नबी नफ्सी नफ्सी चवंदा है अखियूं टिकण ते चढ़ींदा ज़ुबान ॿाहिरि निकिरींदी रोईंदा क़ुरान चयो आहे यौम यफ़िरुल मर्उ अपो जेको मीरबान हुयो लाशारी अपो पंहिंजे बचड़नि जे लाइ वॾो महिरबान हुयो दुख बर्दाश्त कयईं तकलीफ़ूं बर्दाश्त कयईं पंहिंजे बचड़े जे लाइ कख भी मथा बर्दाश्त न कयईं अॼु माशर जे मैदान में ॾिठो से अपो पुठ खां भॼी वियो बेज़ार थी वियो अम्मा पंहिंजे बचड़े खां भॼी हुई बेज़ार थी वई बचड़ा अपे खां बेज़ार मता अपो अम्मा नेकियूं न घुरो अपो अम्मा चवंदा मता पुटड़ो ॾिसे अपा अपा अम्मा करे चुंबड़े नेकियूं न वठे अपो बेज़ार थी वेंदो हाणे अचो त मां दलील खे ज़ाहिर कयां वाइद खे वाज़े कयां फरमाईंदा قال محمد अबाद जालकुम नबी दा जो अपो नाहे छो त अपो माशर जे मैदान में भॼी वियो साथ छॾे वियो वलाकिन रसूल अल्लाह हे त अल्लाह जो रसूल आहे सीनो ताणे करे मुंहिंजो साईं पंहिंजे उम्मत सां गॾु बीहंदो चओ सुभान अल्लाह नारे तकबीर उलमाए हक उलमाए देवबंद
वेंदो अबो भजियो कुरान जो नबी ता जो अबो ना है छो त अबो साथ छदे अल्लाह जो रसूला भी रंदो सीनो ताने बाजे उम्मत सा गद साहबी आयो बुधो साहबी आयो जी या रसूल अल्लाह इतरो दुख छो बर्दाश्त करे तो साईं पेट के बब पथरियों छो टुटल तड़िए ते सुमो था छो साईं मिट्टीअ जे मथां पिया सुमो साईं गुरबत अफ्तन जो हफ़्तो चुल्ह न भरे पान ते साईं छाजे करे तांजा दुश्मन अबू जाल अबू लहब वारा छछ ठींगर में घोरो दुआ रब खां वठो बादशाही चौ सुभान अल्लाह साईं छडायो जान घोरो अल्लाह खां दींदो अल्लाह न दींदो साईं ये गुरबत है परेशानी छो नबी से थदो साहब भरियो रोई पया रोई करे क्यों साहबा जी जमातो लखन नबियन के अल्लाह हिकड़ी हिकड़ी दुआ दिनिया बुरी करे उन्हें खपाए छदिया अल्लाह फरमायो या दुआ घुरंदा कबूल कंदो मान हजरत सुलेमान नबी चयो अल्लाह मुके ईड़ी बादशाही दे मुखा पो कंहिंखे भी न मिले बादशाही मिली वई दुआ खपी वई हजरत ज़करिया नबी घुरियो रब खां दुआ छा तो चवे कुरान चो सुभान अल्लाह फरमे बिस्मिल्लाह रहमान रहीम व ज़करिया इब्न नादा रब्बहु रब्बी ला तज़रनी फरदा व अंत खैरुल वारिसीन सुभान अल्लाह वो मुजाल्ला मां सब साल जो थियो पोड़ो थियो ताकत खत्म थी वई दरबारी संढ थी वई कुरारी झूर थी वई मोके पुटड़ो दे कुरान चवे तो नबी पुट कंहिंखां तो घुरे ॻाल्हाइने ज़ोर आई आहे कुरान पढ़ियो आहे न पुट केरु ॾींदो आहे नियाणियूं केरु ॾींदो आहे पढ़ूं कुरान जोड़ा गॾे ॾे त केरु ॾींदो आहे न ॾे त कंहिं मां जे लाल में ताक़त ई न आहे जो ॾे दुनिया जा डॉक्टर ऐं हकीम बि जवाब ॾेई वेंदई को पुछण वारो न अथसि पर मैं तू या बोले मैया शाह नासो वया बोले मैया शाह ज़ुकोर आओ जो सवे जो ना ज़ुकरानो इनासा पुटड़ा दे अल्लाह जी मर्जी नियाणियों दे अल्लाह जी मर्जी जोड़ा गॾे दे अल्लाह जी मर्जी न दे वो समझा बेनियाज़ कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद को पुछण वारो न थसो दुआ घुरी आई अल्लाह पुटड़ो दिनो हजरत याया नबी बनाए दुआ खपी हुई हजरत इब्राहिम नबी दुआ घुरो पर रब्बी हबली मिन सालिहीन फबशरनाहु बिगुलामिन हलीम फलम्मा बलग माहु साया क़ाल या बुनय्या इन्नी अरा फिल मनामि अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा ओ मैं अल्लाह मना बच्चे दे मना औलाद दे अल्लाह खुशता फबशरनाहु बिगुलामिन हलीम हजरत इस्माइल अल्लाह बचदा रिश्ता किसने इम्तिहान आखता अगद अल्लाह खुशने ओ इब्राहिम नबी गिरे दो अल्लाह से औलाद किथे ने मैं नाम सरा कुर्बान खनी तकबीरा दई ज़िबा खनी कुर्बान खनी हजरत इब्राहिम नबी पाजे बचड़े के वठी आयो पीरियो मंजर बीबी हाजरा सा कर पहाड़न में छड़े आयो या कुर्बानी बाजे आला में आयो या कुर्बानी नबी कुर्बानियों दी दावत है हजरत इस्माइल रोए थो पयो सफा मरवा जे पहाड़न जे विच में पयो बीबी हाजरा अम्मा है अम्मा दुखंदी वती कदे सफा दे
करे मरवाते अम्मा थी चए अल्लाह पानी मिले तो बचड़े के पियारा मां अम्मा जो खैरा बचड़ो पानी पिए अल्लाह मां अम्मा हाजरा जे अखिल जे गया मां जो बचड़ो इस्माइल तड़पी तड़पी मरी वियो मां जेरो कोन रही सघंदुसि इहो दुख बर्दाश्त करे कोन सघंदुसि अल्लाह पानी रे जी जब तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है ओ दुनिया वालों तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है जब मगर माँ तड़पती है तो फिर ज़मज़म निकलता है। अल्लाह फरमायो ओ बीबी आ जा पानी जी परेशानी तू न कर वो तो तुझे बचड़े इस्माइल जे पेरन जे टा कढी दींदो ज़मज़म बनाए पर तो अम्मा जे तड़पण जो मुखे दिसी करे फिक्र थे थो इश्क ऐं मोहब्बत अची वियो तो अम्मा जे तड़पण ते मां जे कुर्ब में तड़पण में एॾो प्यार रखियल आहे जो अल्लाह उन अम्मा जे तड़पण के ड्रुकण के भी क़यामत ताईं इबादत बणाए छॾियो लखे हाजी अचनि लखे अचनि बीबी हाजरा अम्मा जे तड़पण वारे ड्रुकण जी सुन्नत पूरो करनि वाजिब पूरो करनि त उमरो थींदो न त न थींदो ए अम्मा है थोड़ो तवज्जा कर तो के मां कीमती गाल बुधाया पॉइंट जी गाल एडे नजर कर अम्मा जो प्यार बाबे जो प्यार है अम्मा अम्मा है अबो अबो बिल जो प्यार जंहिंखे मिलो खुश नसीबा जंहिंखे बिल जो प्यार न मिलो उनखां पुछा करो हिकिड़े इलाइक़े में जलसे ते वयुसि ठठे जो इलाइक़ो आहे ठठे में वडो कब्रस्तान है मकली कब्रस्तान उते मुझी गाड़ी गुजर पई करे जलसे थे वया पियो ॾिठ में हिकिड़ो नंढो ॿार जेको कब्र जे मथां लेटे थो चुमियो ॾे थो रोए थो मां गाड़ी बिहारे करे लही वियो मांस पुठीअ जे मथां हथड़ो रखी पुछा कयो मांस पुट तूं केरु आहीं हिते कब्रस्तान में पियो आहीं छाजे करे रोई गिरी जी मौलाना मां यतीम है यतीम जो चई तो रोआरे छड़ियाई जी अबो दुनिया में लाए अम्मा दुनिया में लाए ही खबर मुझे अबे जो ही खबर मुझे अम्मा जो मुझो चाचू मुखे माल ढोर वठी ॾिनई चाराइण जे लाइ पंहिंजे पुटनि खे तो पढ़ाए अबू जी अॼु मां भी तालीम अख्तियार कयां हाफिज थिया आलिम थिया स्कूल में पढ़ा मौलाना चाचो विढ़ंदो मामा विढ़ंदा आहिनि पोइ अबो यादि अची वेंदो अम्मा यादि अची वेंदी पोइ मां अची करे अबे अम्मा जे कबर ते वेही रोईंदो पंहिंजो भार हल्को कंदो तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है तड़पता है कोई बेटा तो माँ का दम निकलता है जब मगर माँ तड़पती है जब मगर माँ तड़पती है तो फिर ज़मज़म निकलता है माँ चयो मांस पुट ओरे था हल तो के मां वठी हला पंहिंजे मदरसे में छॾिया लटा कपड़ा वठी ॾिया ख़र्ची भी ॾिया तू आलिम भी थी दे हाफिज भी थी दे तुझे चाचन बामन सां मां ॻाल्हायां मुझे जलसे जो खैरा रोई करे जे बचे यतीम मुखे जवाब ॾिनो मां ख़ामोश थियुसि कोई जवाब ॾे ही न सघियुसि मौलाना कश्मीर जो वॾो पंधा ईंदुसि पढ़ंदुसि पर जॾहिं ई कब्रस्तान वारे अबे अम्मा जो यादि मुखे सदाए पोइ मां कंहिंखे ॾिसंदुसि मां ईंदो अबे जो सिक लॻंदो कबर खे ॾिसंदो अम्मा जी सिक लॻो कबर खे ॾिसंदो ॿार हल्को थी वेंदो एॾे ईंदुसि मां कीअं रही सघंदुसि ओ दुनिया वारो यतीमन जी तव्हांखे पारता ग़रीबन जी तव्हांखे पारता नबी से यतीम थी पैदा थिया अवल में यजिद
यतीमन फ़आवा यतीम जो क़दर पुछो थो मुझे नबी से खां पुछो फरमायो यतीम तवां रोना जेको यतीम अपो न है मां मोहम्मद जो अपो जंहिंजी अम्मा न है आयशा जी अम्मा है ईद जे ॾींहं ते पंहिंजे कुल्हे जी मथां नबी यतीम खे खणी ईद में आयो हज़रत हुसैन नबी साईं जे चीच में हथ अथसि पंधु वरती थो अथसि पर कुल्हे जे मथां यतीम खे विहारी चओ सुभान अल्लाह कंदो यतीमन जो ख्याल कंदो यतीमन सां इश्क़ मोहब्बत आखिरी ॻाल्हि मौलाना साहब वेठा आहिनि मूंखे बि जल्दी ते वञे तवज्जो कर फरमाई त साईं दुआ गुरु नबी सल्लल्लाहु फरमायो सभिनि दुआऊं गुरियूं खपाए छॾियो मांखे बि अल्लाह सिधी दुआ ॾिनी आहे घुरंदुसि पर कोन घुरंदुसि उनखे मां लिकाए रखी छॾी या रसूल अल्लाह पंहिंजे दुआ खे तव्हां कंहिंजे लाइ लिकाए छॾियो नबी फरमायो ओ साहब जी जमातो अल्लाह मुखे रहमत आलमीन करे पैदा कयो फरमाती वमा अरसलना इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मदरसकानी पन्नावरा लाभार दुद पत्थर बंदगी बिया त बंदा मटुटल तदी सर नबी अक्सा गुरबत जिंदगी गुजारा पर दुआ भली वा सही न लोठा मलिक की थो इश्ता मैं साईं ठखई वा सयल की था गुस्ती क़यामत रोशा माशरे मैदाना इलाशारी दोस्त बिरादरी मैं उम्मती गिरियान खाया रूड़ान रणान खाया इश्वा या मोहम्मद ओ मैं सोना नबी मैं शफात खा सोना तरा पार दे वो मां उठी बिंदुस पांजे दुआ के जाहिर कंदुस चौंदुस अल्लाह ही दुआ मां नबी पांजे लान गुरु दुख दिछु तकलीफ बर्दाश्त कर पर दुआ के लिकाए रखी छड़ुस पर मैं वसुहा वल्लैल सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा चो सुभान दुआ घुरंदुस चवंदुसि अल्लाह ओ मुझे न गुनाहगार उम्मत जी पार थी जन्नत दे जन्नत वठी ॾींदो मान पोइ रब खां राज़ी थींदुसि ज़िंदगी ॾुखनि में गुज़रे तो भल गुज़रे पंहिंजे लाइ दुआ न घुरंदासीं उम्मत जे लाइ लिकाए रखी छॾियो माशर जे मैदान में अल्लाह जे अॻियां घुरंदासीं अहिड़ो नबी कंहिंखे मिलियो अहिड़ो साईं कंहिंखे मिलियो अफ़सोस असां मुस्लमाननि खे अहिड़े दिलबर मिठे साईं जो नूरानी वारे चेहरे वारे दिलबर नबीअ जो हुजूर पुरनूर साईं जो क़दुर न आहे क़ीमत न आहे सदाए नबी जो उम्मती थो आशिक पर बेनमाज़ी आहे व्याजी शराबी आहे ज़ानी आहे रमज़ान जा रोज़ा नथो रखे कहिड़े मर्ज़ जो दवा आहे क़यामत रोज़ नबी साईं खे छे दीन ज़ीरू छे दीन ज़ीरू छे हया खाऊं जरे पुरसलात पुल चका नबी साईं दस्तांगो जाम कौसर आफाज़ी ओश्ती छे हया गुमा नबी साईं वटरो दीन ज़ीरू नमर सीरत रसूल है न सूरत रसूल वारो न नमाज न कुरान न अखलाक न दीन न मजहब न नमाज न रोजा मैं दोस्तां अजीज़ां मेहरबानी करे नबी साईं उम्मती यार बड़ी फर्ज अदा खने रमजान शरीफ फेरागे रमजान रोज़ायर खने कुरान मजीद तिलावत खने अल्लाह लोग मस्जिद आबाद खने बेनमाजी नमाज़ा पढ़े क़यामत रोज़ जरूर नबी साईं में शफाअत खत सोना साईं सदके है महबूब दुआनी मार आसराई को अमल ने से को हाल मार मने से हाजी मुल्ला गाजी रमत धमाके गुलुड़ दिया क़यामत रोशा को अमल मार गुरने से अदा सिर्फ सोना नबी है आसराए मिठा साईं है आसराए आज वायदा अमरशी खने नबी साईं से दुरूद पढ़ूं सलातो सलाम पेश खनो मक्का मदीना दीदार जरूर खनो भजी जुज़ इंशाअल्लाह वमा अलैना इल्ला अल बलागुल मुबीन आमीन
ये होया शीरीन ज़बान बुलबुल बयान हजरत मौलाना साईं मुनीर अहमद डोमकी साहब जी नवां जगह ईमान अफरोज खिताब कर फरमायो। हियर नात लाए गुजारिश करम कंदुम सिंध व बलूचिस्तान जी मायानाज जोड़ी मोहतरम जनाब अब्दुल समद बालकानी है अब्दुल्ला बालकानी के तो हुआ वहां जे सामो हम दिया नातिया कलाम पेश फरमाइन। उन खाबाद में सिंध व बलूचिस्तान जा मायानाज खतीब हजरत मौलाना साईं करीम बख्श मदारी साहब जन जो ईमान अफरोज खिताब थी दो हियर जे सामो सिंध व बलूचिस्तान जी मशहूर मायानाज जोड़ी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।